जी हिन वक़्तु असीं कराची जे इलाइक़े भिटाइयाबाद में मौजूदु आहियूं, जिते गुज़िरियल 7 कलाकनि खां जेको बरसाति जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। कॾहिं तेज़ त कॾहिं जेको आहे त हल्की बरसाति हली रही आहे। हिन वक़्तु बरसाति जो जेको ज़ोर आहे उहो वधी वियो आहे। हिन वक़्तु तेज़ बरसाति हली रही आहे। 7 कलाकनि खां जेको ही बरसाति जो सिलसिलो उहो जारी आहे। ॿिए तरफ़ के इलेक्ट्रिक पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि जी बिजली बि बंदि कई वई आहे। के इलेक्ट्रिक जो इहो चवणु आहे त बरसाति हुअण करे जेको आहे त केतिरा ई फीडर ट्रिप थी विया आहिनि। हिन वक़्तु कराची जा जेके सिंधी वसंदीन वारा इलाइक़ा आहिनि, उते बरसाति जो पाणी बीहण करे हितां जे रहवासियुनि खे सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। हिते जेके मौजूदु नाला आहिनि उहे पिणु जेको आहे त फुल थी चुका आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जेके हेठाई वारा इलाइक़ा आहिनि उते 2 खां 3 फुट पाणी बीहजी वियो आहे। इंतिज़ामिया पारां सफ़ाई सुथराई बि कई पई वञे, पर बरसाति बंदि थियण जो नालो ई न पई वठे, जंहिंजे करे हुननि खे बि पाणी निकाल करण में जेको आहे त सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हिन वक़्तु तेज़ बरसाति हली रही आहे ऐं हितां जी जेको आहे त बिजली बि बंदि थी वई आहे। उन सां गॾोगॾु कराची जा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, गुलिस्तान जोहर, पेलवान ॻोठ, गुलशन, सदर, क़ाइदाबाद, मलीर ऐं उन सां गॾोगॾु लांडी, कोरंगी ऐं सरजानी टाउन वारे इलाइक़नि में बि तेज़ बरसाति पवणु सबबु जेको आहे त उते 3 खां 4 फुट पाणी बीहजी वियो आहे। इंतिज़ामिया पारां पाणी निकाल करण जी बि कोशिशि कई पई वञे। रोडनि ते मोटर बि लॻाया विया आहिनि। कराची जो जेको मेन शहरु आहे फैसल, उते बि जेको आहे त पाणी बीहजी वियो आहे, जंहिंजे करे उते बि जेको आहे त सवे गाॾियूं फाथल आहिनि ऐं ट्रैफ़िक पुलिस सां गॾोगॾु पाक फ़ौज जा दस्ता बि हिन वक़्तु कराची जे रोडनि ते असांखे नज़र अचनि पिया। ऐं हिन वक़्तु जेको आहे त बरसाति तेज़ थी वई आहे। मौसमियात खाते पारां इहो चयो आहे त हीअ जेका बरसाति आहे अॼु सॼो ॾींहुं जेको आहे त हलंदी। जीअं हीअ बरसाति अञा वधीक ज़ोर वठंदी त अञा वधीक हितां जे रहवासियुनि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। जी।